खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं शहदादपुर में मुग़ी जमील मुग़ल जी बाज़ियाबीअ लाइ दी मुग़ल सिंध पाकिस्तान पारां शहदादपुर में एहतजाज कयो वियो। धाड़ेलनि जी क़ैद मां जमील मुग़ल खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। मुज़ाहिरीन डेरा गाज़ी खान जे रिहाइशी मोहम्मद जमील मुग़ल खे कचे जे धाड़ेलनि सखर जे आसपास मां अगवा करे धाड़ेलनि पारां संदसि जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि खां मुबीना 2 करोड़ रुपया भुंग घुरण ऐं संदसि जी हयातीअ खे ख़तरो हुजण ख़िलाफ़ दी मुग़ल सिंध पाकिस्तान पारां चेयरमैन ख़ालिद ज़हूर बेग जी अॻवाणीअ में कैफ़े कामरान चौक खां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते चेयरमैन ख़ालिद ज़हूर बेग मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद जमील मुग़ल खे सखर जे आसपास जे इलाइक़े मां कचे जा धाड़ेल अगवा करे विया आहिनि, जंहिं जे बाज़ियाबीअ लाइ मुग़वीअ जे वारसनि खां 2 करोड़ रुपया भुंग तलब कई वई आहे। उन हवाले सां ही रिपोर्ट पेश आहे शहदादपुर मां असांजे बिरान सोशल न्यूज़ जो ब्यूरो चीफ रिपोर्टर वहीद अली बाकराणीअ जी।